उस्तादन सां नाइंसाफ़ी, उस्तादन सां नाइंसाफ़ियूं, उस्तादन सां नाइंसाफ़ियूं, 2012 जो उस्तादनि जी पगारूं, 2012 शिकारपुर जिले शिकारपुर में 2012 में मेरिट ते भर्ती थियल अदर कैडर उस्तादन जी बहाली ऐं पगारूं जारी करण लाइ गस्टा जे मरकज़ी सदर मक़सूद मैसर ऐं मरकज़ी नायब सदर मोहम्मद बचल अबड़ो जी अॻुवाणी में मीराणी पारा खां जुमाणियाल ताईं सख़्त एहतजाज कयो वियो। जॾहिं त एहतजाज में ज़िले ऐं तालुके जे उहिदेदारनि मुनीर अहमद अबड़ो, एजाज़ करीम मलाणो, आमिर हुसैन बाबलाणी, अब्दुल वहीद कटपर, बशीर अहमद राड़िक, हफीज़ुल्लाह महर, अल्लाह बख्श सुमरो, गुलाम अली मेमण, मज़हर अली महर, मोहम्मद इलियास हाजाणो, शाहिद हुसैन खमीसाणी, मुश्ताक बुरलो, सज्जाद सुमरो ऐं ॿिया एहतजाज में शामिल हुआ। इन मौक़े ते मक़सूद मैसर ऐं मोहम्मद बचल अबड़ो ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा केतिरा ई ज़िला 2012 खां वठी पंहिंजूं पगारूं खणी रहिया आहिनि, बाक़ी कुझु ज़िलनि खे पगारूं नथियूं मिलनि ऐं उन्हनि खे बरतरफ़ करे पगारूं बंदि कयूं वयूं आहिनि, जेका उस्तादनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि तालीम खाते मां कढण जो सबबु वधीक मुक़ररी आहे। हुननि वधीक चयो त उस्तादनि वटि मेरिट लिस्टनि खां वठी स्कूलनि में जॉइनिंग ताईं मुकमिल कागज़ मौजूदु आहिनि, जॾहिं त वेरिफिकेशन कराइण जे बावजूदि बि मसइला हल नथा कया वञनि। हुननि वधीक चयो त उन वक़्त जे ऑफिसरनि रिश्वतनि एवज़ उस्ताद भर्ती कया हुआ, जंहिं सबबु हू अॼु ताईं जेलनि में क़ैद आहिनि। हुननि आख़िर में चयो त असीं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त शिकारपुर ज़िले जे जल्द स्क्रूटनी कराए मेरिट ते आयल उस्तादनि खे बहाल करे पगारूं जारी कयूं वञनि। ॿी सूरत में कमू शहीद खां कराची ताईं लॉन्ग मार्च कयो वेंदो। रिपोर्ट मोहसिन भुट्टो, सिटी न्यूज़, शिकारपुर।